अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाहा हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्यि या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा सलात शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान सलाम, अजीज और दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जूं लखे मेहरबानियों अणखुटा एहसान जह रब जी ज़ात बाबरकात तव्हां और असांखे अॼु उन ख़ैरियात जे मौके ते पंहिंजे रज़ा ऐं रहमत वारी मजलिस महफ़िल में इकट्ठे करे रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे पाक मुक़द्दस किताब क़ुरान मजीद फुरक़ान हमीद जे पढ़ण ऐं उन जे ॿुधण जो मौक़ो नसीब अता फरमायो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरो त रब्बे ज़ुल जलाल हिन क़ुरान मजीद जे ॿुधण ऐं ॿुधाइण खां बाद हिन क़ुरान मजीद जे सम्झण ऐं सम्झाइण खां बाद उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं अल्लाह तबारक व तआला असांजे प्यारे दोस्त हाजी गुलबहार जे खैर खैरियात खे मेहनत के मंजूर मक़बूल फरमाए। अजीज दोस्तों, तव्हां सां अल्लाह ॾिठो आहे, ॻाल्हायो सिंधीअ में ॻाल्हायां थो, तव्हां सां अल्लाह ॾिठो आहे, रसूलुल्लाह ॾिठो आहे, ॾिठो आहे त ही कलामुल्लाह ॾिठो आहे, इन अल्लाह जे क़ुरान ॿुधायो आहे तव्हांजो ख़ालिक़ ऐं मालिक महबूद हिकु अल्लाह आहे, तव्हांजो पैगंबर ऐं रहबर रसूलुल्लाह आहे, जो ॿुधाइण वारो कलामुल्लाह आहे। पोइ हर हक़ीक़त पुछणी भी अल्लाह जे क़ुरान खां न। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक मुक़द्दस किताब क़ुरान मजीद जे अंदर पंहिंजे बानन ऐं बानन के बिन किस्मन सां सॾु कयो आहे।
हिकड़ो अल्लाह जो आम ऐलाना सभिनी के सॾु। अल्लाह फरमाया अय्युहन्नास ऐ इंसानौ, यो सभिनी के सॾु। मुसलमान भी इंसाना, काफर भी इंसाना, यहूदी नसारो भीलू बागड़ी सब इंसाना। यो अल्लाह जो आम ऐलाना सभिनी के सॾु। बी जाते अल्लाह तबारक व तआला फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो मां अल्लाह तव्हां खे तो सॾियां, तव्हां सां तो ॻाल्हायां। सभिनी इंसाननि सां न, सिर्फ़ मुसलमाननि सां। जेका तादो तव्हां जे आॾो अल्लाह जो क़ुरान मजीद जी आयत तिलावत कई वई, इन्हीअ में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे फर्मा बरदारनि बाननि सां, ईमानदारनि बाननि सां, कलमे वारनि बाननि सां ख़ुसूसी खिताब फरमायो। सॾु करे हिकिड़ी ॻाल्हि सम्झाई, ऐं ईमान वारो मां अल्लाह तव्हां सां थो ॻाल्हायां। सभिनी इंसाननि सां न, सिर्फ़ मुसलमाननि सां। कीअं फरमाए, कहिड़े अंदाज़ में? हीअ हक़ीक़त पुछणी आहे अल्लाह जो क़ुरान खां। दिल जे मोहब्बत सां दुरूद पढ़ो त हक़ीक़त अल्लाह जो क़ुरान खां पुछो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला इन्नका हमीदुम मजीद। तॾहिं रब पाक सां, ईमानदारन बानन सां, कलमे वारन बानन सां अल्लाह ख़ुसूसी खिताब फरमायो। अल्लाह फरमाया अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह तुकातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। ईमान वारो ड्रिजो पंहिंजे रब खां, जंहिंजो तव्हांखे मां रब खां ड्रिजण जो हक़। यहूदी नसारो न ड्रिजे त न ड्रिजे, हिंदू काफर न ड्रिजे त न ड्रिजे, पर ईमानदार शख्स खे, इमामुल अंबिया जो उम्मती सॾाइण वारे खे, मुस्तफ़ा जे मथां कलमो पढ़ी करे पैगंबर जे दीन में दाख़िल थियण वारे खे पंहिंजे ख़ुदा जो ख़ौफ़ करणो आहे। अल्लाह फरमाया अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़ तुकातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। ऐ ईमान वारो, एतिरो मां रब खां ड्रिजंदा रहो जेतिरो तव्हांखे मां रब खां ड्रिजण जो हक़। अल्लाह फरमा मां रब खां ड्रिजण इहो तव्हांजो कमु आहे। तव्हांखे कहीं को बि न ड्रिजाइण, इहो मां अल्लाह जो कमु आहे। जेको रब खां ड्रिजण वारो आहे अल्लाह उन खे सभ खां न ड्रिजाईंदो आहे। पर अल्लाह फरमा जे दुनिया में मां हिकिड़े रब खां नथो ड्रिजे, दुनिया में मां अल्लाह सदा इहा ॾींदो मां जे दुनिया में तोखे सभ खां ड्रिजाईंदो मां, ऐं आख़िरत जो अज़ाब भली अखियुनि सां पंहिंजो पाण ॾिजांइ। दुनिया में हिकिड़े मां रब खां ड्रिजियां, मां अल्लाह तोखे सभ खां न ड्रिजायां हा। जेको चवे तो हयाती ममाती जो मालिक हिकिड़ो अल्लाह हुआ, इज्जत ऐं ज़िल्लत जो मालिक अकेलो अल्लाह हुआ, नफ़े नुक़सान जो मालिक अकेलो अल्लाह हुआ, मुश्किल कुशा माबूद हिकिड़ो अल्लाह हुआ। अहिड़े मुवहिद मुसलमान खे जेको हर वक़्तु पंहिंजे रब खां ड्रिजण वारो आहे, अल्लाह उन खे सभ खां न ड्रिजाईंदो आहे। तो या ईमानदार शख्स जी अलामत आहे, या मोमिन शख्स जी पहिरीं में पहिरीं निशानी आहे। उहो सभ खां न ड्रिजंदो आहे पर रब खां। इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमानन व अला रब्बिहिम यतवक्कलून। अल्लाह जो कुरान तो फरमाए
या मोमिन शख्स जी पहिरीं में पहिरीं निशानी आहे जॾहिं उन्हीअ जाॾो मां अल्लाह जो नालो वरितो वेंदो आहे, मां रब जो ज़िक्र कयो वेंदो आहे, उन्ही जे क़ल्ब में कंबड़ी अची वेंदी आहे, दिलि में धमाको लॻी वेंदो आहे, मां ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा थींदो आहे। इहा ईमानदार शख्स जी अलामत आहे। इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमानन व अला रब्बिहिम यतवक्कलून। अल्लाह जो कुरान तो फरमाए जने मोमिन शख्स जाडो मां अल्लाह जो जिक्र कयो वेंदो आ, मुंहिंजो कुरान पढ़ियो वेंदो आ, उन्ही जे क़ल्ब में कमड़ी अची वेंदी आ, दिल में धमाको लगी वेंदो आ, मां खुदा जो खौफ पैदा थींदो आ। या ईमानदार शख्स जी अलामत। अल्लाह जाने चोर चोरी थो करे, रोकण वारो उन्हीअ खे रोकींदो, बाबा चोरी न कर, अल्लाह नाराज थींदी, पराई गिला न कर, अल्लाह नाराज थींदी। अदा इहा ॻाल्हि का बस न। यतीमन जो माल न खाओ, अल्लाह नाराज थींदी, व्याज न खाओ, अल्लाह नाराज थींदी, रुश्वत न खाओ, अल्लाह नाराज थींदी, ओड़े पाड़े खे न ईज़ाए, अल्लाह नाराज थींदी, अबे अम्मड़ खे न ईज़ाए, अल्लाह नाराज थींदी, नौजवानू न्याणियूं न वेहाए, अल्लाह नाराज थींदी, हे साज़ ऐं सरूद टेपियूं टिवियूं डिशूं न लाए, अल्लाह नाराज थींदी। अदा इहा ॻाल्हि का बस न। हिकिड़ो माण्हू सारी रात वीसीआर ते वेठो आहे, हिकिड़ो माण्हू सारो ॾींहुं पंहिंजो पाण खे होटलनि जे हवाले टेपिन टिविन जे हवाले कई वेठो आहे। चोबुस त बाबा पैसा भी पंहिंजा थो खपाए, कम भी पंहिंजो थो सीड़ाए, निंड भी पंहिंजी थो फिटाए, वक्त भी पंहिंजो थो विञाए, असांजो को भी नुक़सान कोन थो थिए, पर इन्हीअ जे करे तोखे रोकियई था त अल्लाह नाराज थींदी। असांजो कहिड़ो थो नुक़सान थिए? असांखे पंहिंजो कमु कारोबार करणो आहे, कमु कारोबार कंदासीं, तबलीग ऐं तालीम जो कमु करणो आहे, उहो कंदासीं, आराम करणो आहे, आराम कंदासीं, भले सारी रात वीसीआर ते वेठो जो, सारो ॾींहुं पंहिंजो पाण खे होटलनि जे हवाले टेपिन टिविन जे हवाले कई वेठो जो, चौबुस त बाबा पैसा भी पंहिंजा थो खपाए, निंड भी पंहिंजी थो फिटाए, वक्त भी पंहिंजो थो विञाए, कम भी पंहिंजो थो सीड़ाए, असांजो को भी नुक़सान कोन थो थिए, पर इन्हीअ जे करे तोखे रोकियई था त अल्लाह नाराज थींदी। इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमानन व अला रब्बिहिम यतवक्कलून। अल्लाह जो कुरान तो फरमाए जॾहिं मोमिन शख्स जाॾो मां अल्लाह जो नालो वरितो वेंदो आहे, उन्ही जे क़ल्ब में कंबड़ी अची वेंदी आहे, दिल में धमाको लॻी वेंदो, मां खुदा जो खौफ पैदा थींदो आहे। या ईमानदार शख्स जलामत। व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु, कुरान तो फरमाए जॾहिं मोमिन शख्स जाॾो मां अल्लाह जूं आयतूं तिलावत कई वेंदियूं आहिनि, अदा कंहिंजूं आयतूं आहिनि। व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु, कुरान तो फरमाए जॾहिं मोमिन शख्स जाॾो मां अल्लाह जूं आयतूं तिलावत कई वेंदियूं आहिनि, मुंहिंजो कुरान पढ़ियो वेंदो आहे, साईं पोइ उन्ही जो नतीजो छा निकिरंदो आहे? अल्लाह जो कुरान थो नतीजो ॿुधाए, ज़ादतहुम ईमानन व अला रब्बिहिम यतवक्कलून। उन्ही जो ईमान मज़बूत थींदो वेंदो आहे, तवक्कल वधंदी वेंदी आहे, यकीन पको थींदो वेंदो आहे। हाणे इहो पंहिंजे दिल में पंहिंजे हक़ीक़ी मालिक सां इक़रार कंदो आहे, हक़ीक़ी ख़ालिक सां इक़रार कंदो आहे, ओ मुंहिंजा मौलाए करीम, ओ मुंहिंजा रब्बे ज़ुल जलाल, साईं जेतिरो तू जो क़ुरान मजीद न ॿुधोसीं तेतिरो चोरियूं चंडरायूं कंदा हुआसीं, जेतिरो तू जो क़ुरान मजीद न सम्झोसीं तेतिरो बुरायूं बेहयायूं कंदा हुआसीं, जेतिरो तू जो
तुझो कुरान मजीद न ॿुधोसे तेतरो ओड़े पाड़े खे ईंदासे कुकड़ विड़ाईंदासे गोयूं भॼाईंदासे जेतरो तुझो कुरान मजीद न ॿुधोसे तेतरो साद ऐं सरूद टेपियूं टिवियूं डिशूं हलाईंदासे मुंहिंजा रब हाणे असां तुझो कुरान ॿुधो आहे तुझो कुरान सम्झो आहे असां हर बुराई बेहयाई खे छॾींदासे लेकिन तो अल्लाह जे कुरान खे न छॾींदासे ज़ादतहुम ईमानन व अला रब्बिहिम यतवक्कलून अल्लाह जो कुरान तो फरमाए उन्हीं जो एडो ईमान मजबूत थी वेंदो आहे यकीन पक्को थी वेंदो आहे इहो हर हिक बुराई बेहयाई के पुठिया पोयों सटींदो आहे लेकिन मां अल्लाह जे कुरान खे जीअ में जायूं ॾींदो आहे ओ मुसलमान सोच कजाएं अजु न रब्बुल जलाल जो कुरान मजीद के जिया में जायूं ॾियण तू जो कम कुरान मजीद जी ताबेदारी करणो तू जो कम अल्लाह जे कुरान मजीद के बुद्धि करे पांजे दिल में खुदा जो खौफ पैदा करणो तू जो कम तो के बिनी जहान में कामयाब बनाणो रब्बुल जलाल जो कम अक्ते अल्लाह जो कुरान तो फरमाए व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमानन व अला रब्बिहिम यतवक्कलून उन्हीं जो ईमान मजबूत थी वेंदो आहे यकीन पक्को थी वेंदो आहे दिल में खुदा जो खौफ पैदा थींदो आहे अल्लाह फरमाया अय्युहल्लज़ीना आमनु तकुल्लाह हक़ तुकातिही अक्ते अल्लाह जो कुरान तो फरमाए वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून न मरो मगर मरो त मुसलमान थी मरो होश कर मुसलमान बेहोश न थी जाए अल्लाह जाने जेको ठयो आ त डरणो आ जायो आ त मरणो आ मौत जरूर ईंदो पर खुदा मुसलमान करे मारे धाड़ो हणदे मुसलमान जो मौत न थे चोरी कंदे मुसलमान जो मौत न थे बुराई बेहया में मुसलमान जो मौत न थे खुदा जो कुरान तो फरमाए वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून न मरो मगर मरो त मुसलमान थी मरो कलमो पढ़ंदे मुसलमान जो मौत थे कुरान पढ़ंदे मुसलमान जो मौत थे जिक्र कंदे मुसलमान जो मौत थे दुरूद पढ़ंदे मुसलमान जो मौत थे जिहाद कंदे मुसलमान जो मौत थे खुदा जो कुरान तो फरमा वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून न मरो मगर मरो त मुसलमान थी मरो जिंदगी गुजरे त इस्लाम ते मौत थे त ईमान ते ईमान ते उन जो मौत थींदो जंहिंजी जिंदगी इस्लाम ते गुजरी मौत ईंदो मिंट जी मुहलत कोन ॾींदो इं ना त इज़राइल अलैहिस्सलाम के अचण का बाद में मानू अर्ज़ करे त साईं मेहरबानी करे कुछ वक्त जी मोहलत दे जे बाहर बनिया में बीठो हाँ मस्जिद में वञा पो मुखे मौर जे कहीं धंधे दुकानदारी ते बीठो हाँ नमाज नीत्या पो मुखे मौर न नजरे अल्लाह जे तरफों आर्डर अची वियो पो मिंट जी मोहलत कोन मिलंदई इन्हीं जे करे मौत जो इंतजार करणो आ मौत जी तैयारी करनी आ अड़े हाल में जे मौत ईंदो वञे जिस्म मां रूह निकरंदो वञे अठई दरवाजा अगे जन्नत जा खुलिया पिया हुजनि ऐ फातू जे हालत मुसलमान अरमान तुझे अकुल जे मथा अल्लाह जाने बेवफा जिंदगी ते भरवसो कर पांजे आखिरत वारे वतन के विसारे वेही रहे दुनिया जे माड़ ने हालातन के दिसी करे पांजे मिट्टी वारे मकान के विसारे वेही रहे दुनिया जे बाग ने बंगलन के दिसी करे पांजे कब्र वारे कोठी के विसारे वेही रहे खुदा जो कुरान तो फरमाए मिनहा खलकनाकुम व फीहा नुईदुकुम वमिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा अल्लाह फरमा अमीर हुजे चाहे गरीब हुजे मर्द हुजे चाहे औरत हुजे हाकिम हुजे चाहे महकूम हुजे बादशाह हुजे चाहे फकीर हुजे जने मां रब्बुल जलाल उन्हीं के मौत दे करे मारिया फानी दुनिया जे जहान तो घुराया वायदे के पैसो करीबी न ॾिबो तो हे मां तकड़ में तड़ी खायम तो वरी को बियो भी दे मौलूदन के जेतरो वणे मौलियो को आज कंदे पैसो न ॾियो दुरूद पढ़ो दिल जमा बस अल्लाह फरमायो
जैके मां रब्बुल जलाल मौत दे करे मारिया फानी दुनिया जे जहान तो घुराया इनी जा मिट्र माइट्र ची करे अजीज करीब गद्दी करे इनी मैयत के गुस्ल दई करे मैयत के कफन दई करे जनादे जी नमाज पढ़ी करे इनी जा कांधी बनजी करे इनी जे खट के कुल्ला दई करे जने कब्रिस्तान ते पहुंचायोस कब्र वारे कोठे में लायोस पो सजे पासे ना वेही करे सेरांदी ना वेही करे पैरा पैरा ट्रेब कमिटी जा बिसला जोस मां अल्लाह जो कानून भी याद दियार जोस मिनहा खलक वफीहा नुईदुकुम वमिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा। अल्लाह फरमा ट्रेब कमिटी जा बिसला जोस मां अल्लाह जो कानून भी याद दियार जोस। तवज्जो हुक्म कहीं जो भी अजीज करीब फौत थी वने मर्दा औरता इनी मैयत के गुस्ल नहीं करे कफन नहीं करे जनादे जी नमाज पढ़ी करे अल्लाह जो कुरान जी गाल तो क्या जनादे जी नमाज पढ़ी करे इनी जा कांधी बनजी करे इनी जे खट के कुल्हा दई करे जने कब्रिस्तान ते पहुंचायोस कब्र वारे कोठे में लायोस वो सजे पासे ना वेही करे सेरांदी ना वेही करे पहरिया पहरिया ट्रेब कमिटी जा बिसला जोस मां अल्लाह जो कानून भी याद दियार जोस वो हथन सां दफन करे तुझी मर्जी हो कोडर सां दफन करे तुझी मर्जी हो बेलचे सां दफन करे तुझी मर्जी हो पर पैरा पैरा ट्रेब कमिटी जा उछला जोस मिनहा खलकनाकुम वफीहा नुईदुकुम वमिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा। ओ सांजा अजीज या करीब ओ सांजा पीउ या मां ओ सांजी भेण या भाव मिनहा खलकनाकुम वफीहा नुईदुकुम जै मिट्टिया में तोखे रब्बुल जलाल पैदा कोई उन मिट्टिया में तोखे रब पंहिंजे मर्जी सां मोटाए रहियो आहे असांजी का भी कुवत का नथी हले। ओ बा होए त सांजे अखिन जो टारो ओ अब्बा होए त सांजे साजो सिंगारो ओ बच्चा प्यारो त डाढो है तुझी झट जुदाई बर्दाश्त न करे सकदा से पर मिनहा खलकनाकुम वफीहा नुईदुकुम जे मिट्टिया में तोखे रब्बुल जलाल पैदा कोई उन मिट्टिया में तोखे रब पंहिंजे मर्जी सां मोटाए रहियो आहे असां सारा बेवस बणजी चुका हूं पर इते भी रबो त मसलो हल को न थींदो छो इं न त आयो भी मिट्टिया मां है मोटी भी मिट्टिया में वए पैदा भी मिट्टिया में थियो है वरी दफन भी मिट्टिया में थी वए इते तुझी मंजिल खत्म थी वई इते तुझो सफर पूरो थियो न न अल्लाह जो कुरान तो फरमाए अञा टियों बुक मिट्टिया जो बिसला जोस अॻियों वारी मंजिल भी याद लिया जोस वमिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा। हिकड़ो उहो वक्त भी तुझे मथा अचणो जे इनी मिट्टी वारे मकान में उथी करे इनी कब्र वारे कोठिया में उथी करे वरी सारी जिंदगी जो हिसाब किताब तोखे वाहिदुल क़हार जे कोर्ट में ॾियणो पवंदुई। तदे रब जी ज़ात बाबरकत फरमायो उन्हीं ढाड़े ते नजर कजाए जने मां अल्लाह जे तरफ ऐलान थींदो सुम्मा लतुसअलुन यौमा इज़न अनिन नईम। ओ जाते सारी जिंदगी जे मिनट मिनट जो हिसाब सेकंड सेकंड जो हिसाब मां वाहिदुल क़हार जे कोर्ट में ॾियणो पवंदुई जाते कमाइण जो हिसाब ॾियणो पवंदुई खपाइण जो हिसाब ॾियणो पवंदुई ॻाल्हाइण जो हिसाब ॾियणो पवंदुई ॿुधण जो हिसाब ॾियणो पवंदुई ॾिसण जो हिसाब ॾियणो पवंदुई सुम्मा लतुसअलुन यौमा इज़न अनिन नईम। रब जी ज़ात बाबरकत फरमायो उन्हीं ढाड़े ते नजर कजाए जाते सारी जिंदगी जे मिनट मिनट जो हिसाब सेकंड सेकंड जो हिसाब मां वाहिदुल क़हार जे कोर्ट में ॾियणो पवंदुई। ओ मुसलमान सोच कजाए अल्लाह जाने मता इं समझे त मुखे पंहिंजे मर्जी मुताबिक कमाइणो आहे पंहिंजे मर्जी मुताबिक खपाइणो आहे पंहिंजे मर्जी मुताबिक ॻाल्हाइणो आहे पंहिंजे मर्जी मुताबिक ॿुधणो आहे पंहिंजे मर्जी मुताबिक ॾिसणो आहे न न अल्लाह जो क़ुरान हीअं थो फरमाए किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। हर हिकु इंसान जे मथां मां किरामन कातिबीन ब अल्लाह मलाइका मुंशी मुक़रर
करे छॾियान हिकड़ो मलाइक तुझे सजे पासे ना तू जाने की जामल लिखी कर तुझे ला जन्नत जो दफ्तर ठाए बियो खबे पासे खां जेको तुझा बुरा अमल लिखी कर तुझे ला जहन्नम जो दफ्तर ठाए खुदा जो कुरान तो फरमाए अलमून मा तफअलून मां अल्लाह जा मलाइक मुंशी समूरन जी बोली समझंदा भी हन त लिखंदा भी हन कंजी बोली सिंधी हो कंजी बोली सराइकी हो कंजी बलोचिया कंजी बंगाली हो कंजी इंग्लिश कंजी अरबी हो खुदा जो कुरान तो फरमाए अलमून मा तफअलून मां अल्लाह जा मलाइक मुंशी समूरन जी बोली समझंदा भी हन त लिखंदा भी हन तवज्जो तवा सा भी का शे लिखंदा हूं इन जे करे अज याद आ सुभाणे मता विसरी वने अदा ये नी बियो अजो इकरार तो करे सुभाणे इनकार कर त लिखत ॾेखारींदासीं अल्लाह को इनकार करण जी कंहिंखे कुवत आहे न अल्लाह को विसरण जी ॻाल्हि आहे न मलाइक मुंशी मुकरर छो खुदा जो कुरान तो फरमा ववुज़ अल किताब फतरल मुजरिमीन मुश्रिकीन मिम्मा फीह व यक़ूलून या वैलतना माल हादल किताब ला युगादिरु सगीरतम वला कबीरा हेदे अल्लाह जो कुरान तो फरमाए व कुल्ल इंसान अलज़मनाहु ताइरहु फी उनके व नुखरिजु लहु यौमल क़ियामत किताबन यल्काहु मंशूरा इकरा किताबक कफा बिनफ्सिक अल-यौम अलैका हसीबा अल्लाह जो कुरान तो फरमाए जने क़यामत जो ॾाड़ो थींदो इन मुजरिमन ॾाड़ो पंहिंजा खाता खोलाया वेंदा अमालनामे खे आंदो वेंदो रिकॉर्ड रखियो वेंदो ववुज़ अल किताब फतरल मुजरिमीन मुश्रिकीन मिम्मा फीह पढ़ंदा पंहिंजे किताब के रड़ कर चवंदा व यक़ूलून या वैलतना माल हादल किताब ला युगादिरु सगीरतम वला कबीरा छा थियो असांजे किताब के छा थियो अमालनामे के सगीरा गुनाह भी लिखिया पियान कबीरा गुनाह भी लिखिया पियान नंढा गुनाह भी लिखिया पियान वडा गुनाह भी लिखिया पियान अल्लाह जाने दुनिया में भले अनपढ़ो ऐं जाहिल सोनो जे पर अल्लाह जो कुरान तो फरमाए क़यामत जो ॾाड़ो थींदो पंहिंजो अमालनामो पाण खे पढ़णो पवंदुई वकुल्ल इंसान अलज़मनाहु ताइरहु फी उनके व नुखरिजु लहु यौमल क़ियामत किताबन यल्काहु मंशूरा इकरा किताबक कफा बिनफ्सिक अल-यौम अलैका हसीबा अल्लाह जो कुरान तो फरमाए जने क़यामत जो ॾाड़ो थींदो हर हिक इंसान के अमीरन ऐं गरीबन के मर्दन ऐं औरतुन के बादशाहन ऐं फकीरन के जान जो कब्र थार वेंदो अमलनामो गीचे में बधो पियो हूंदो नेकोकार त जन्नत जो हार तुझे गीचे में ना फरमान त जहन्नम जो तो तुझे गर्दन में होश कर मुसलमान बेहोश न थी जाए अल्लाह जाने हिय कहीं मुल्ला मौलवी जी गाल न थी हिय कहीं ज़ाकिर ऐं ज़वार जी गाल न थी हिय कहीं ज़मींदार खान जी गाल न थी हिय त अल्लाह जे कुरान जी गाल थी जे मुसलमान त मञणी पवंदई दुरूद पढ़ो दिल जमा बस अल्लाह जो कुरान तो फरमाए वकुल्ल इंसान अलज़मनाहु ताइरहु फी उनके हर हिक इंसान के कब्र में उथार वेंदो अमालनामो गीचे में बधो पियो हूंदो हाणे रोज़ो नमाज करे हज ज़कात करे खैर खैरात करे तहज्जुद इशराक करे पांजे ला जन्नत जा बाग ऐं बंगला तैयार करे तू जी मर्जी हो बाड़ियों महलातियों तैयार करे तू जी मर्जी हो हूरूं गिलमान तैयार करे तू जी मर्जी हो पर चोरियों चंडरायूं करे बुरायूं बेहयायूं करे बेदीन बेनमाजी बणजी करे पांजे ला जहन्नम जी भड़कंदड़ बाह तैयार करे तू जी मर्जी हो नांग ऐं विशूं तैयार करे तू जी मर्जी हो जहन्नम जा जंजीर तैयार करे तू जी मर्जी हो अल्लाह तोखे अख्तियार ॾेई छॾियो आहे हाणे जन्नत तुझे सॼे हथ जी तिरीअ ते आहे जहन्नम तुझे खॿे हथ जी तिरीअ ते आहे जहिड़ो तोखे पंहिंजे गर्दन में हुजे तू जी मर्जी आहे अल्लाह तोखे अख्तियार ॾेई छॾियो आहे रब रहमान जी लैन भी सुञाणे थो
शैतान जी लेन भी सुञाणे थो हाणे मर्दिया मुसलमान तुझी जेड़ी लेन वारी गाड़ी ते चढ़े अदा चोर के खबर काने का त चोरी करण हराम आ रिश्वत खोर ऑफिसर के खबर आ रिश्वत हराम आ व्याज खोर व्यापारी के खबर आ व्याज हराम आ मां तो जवां बेखबर को भी न रहो आ पर बेपरवाही अची वई तो के कड़ी कुव्वत जे थे तो बानो करें तो बेपरवाही तो उन्हीं बादशाह के जुगाई थी जंजो शान अलैहि सल्लल्लाहु बिहकमिल हाकिमीन ओ जको हाकिम जो हाकिम बेपरवाह बादशाह वा बेनियाद बादशाह वा बेपरवाही उन्हीं अकेले अल्लाह के थी जुगाए तो के कड़ी कुव्वत जे थे तो बानो करें तो बेपरवाही जो अल्लाह वट देर आहे पर अंधेर ना है इन बत्श रब्बिक लशदीद जने अल्लाह जी पकड़ जीवे तो को बचाण वारो कोन हुंदो व नुखरुज लहू यौमल क़ियामत किताबन यलकाहु मंशूरा इकरा किताबक अबाय बैतन शायरहन जो कलामुल्लाह अल्लाह जो कलाम व नुखरुज लहू यौमल क़ियामत किताबन यलकाहु मंशूरा इकरा किताब का अल्लाह जो कुरान तो फरमाए इन्हीं ना फरमानन जे आडो आमाल नामे क्या दो वेंदो हुकुम थींदो इकरा किताब का हाणे पढ़ पांजे उन्हीं अमलन के जेके दुनिया जे मस्ती में करे आए ओ खान साहब पढ़ पांजे किताब के ओ सरदार साहब पढ़ पांजे किताब के ओ ऑफिसर साहब पढ़ पांजे किताब के ओ मौलवी साहब पढ़ पांजे किताब के ओ हाजी साहब पढ़ पांजे किताब के हे उए तुझा अमल थी जेके दुनिया जे मस्ती में कर रहे आए दुनिया में तक गारन दींदे भी पतो को न पौंदो हुई गिला कंदे भी पतो को न पौंदो हुई यतीमन जो मालो खाइंदे पतो को न पौंदो हुई ओड़े पाड़े खई जाइंदे पतो को न पौंदो हुई अबे अमड़ खई जाइंदे पतो को न पौंदो हुई कुकड़ विढ़ाइंदे पतो को न पौंदो हुई साद सरूद हलाइंदे पतो को न पौंदो हुई दुनिया में बुधाण वारा तोखे बुधाइंदा समझाण वारा तोखे समझाइंदा होश कर मुसलमान बेहोश न थी जाए अल्लाह जाने अज त तोखे असांजी गाल समझ में न थी अचई पर सुबह समझाण वारा पाण समझाइंदई जरे कब्र वारे कोठीअ में कंध लॻी हथे खाली हलनो पी अल्लाह जे अज़ाब के अखन सां ॾिठी पोइ रोई करे चवंदे रहिए सजण हा जेके सोनियूं सलाहूं ॾींदा अल्लाह जो क़ुरान ॿुधाईंदा क़ब्र क़यामत जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा जेकर उन्हनि जो चयो मञूं हा त जिन अल्लाह जे अज़ाब वारी बाहि खां बची वञूं हा असांजो कम अल्लाह जो कुरान बुधाणो असांजो कम मुस्तफा जो फरमान बुधाणो असांजो कम पैगंबरी पैगाम पेश करणो असांजो कम पैगंबरी प्रोग्राम पेश करणो अगते मञींदे त भला भाग तू जान त रो पंहिंजी किस्मत ते छा था करे सघूं हुकुम थींदो इकरा किताब का हाणे पढ़ पंहिंजे उन्हीं अमलन के जेके दुनिया जे मस्तीअ में करे आए तवज्जो अल्लाह जाने नेकिन जा अमल त पढ़ंदो ईंदो पर बुराई वारी जाइ ते बीही रहंदो जन्नत जा अमल त पढ़ंदो ईंदो पर जहन्नम वारी जाइ ते रुकजी वेंदो अल्लाह जा अज़ाब जा फरिश्ता धमकी दे फरमाइंदा ओ बदबख्त छाजे लाइ रुकजी वए छो न तो अगते पढ़े रोई करे अर्ज़ कंदो ओ अल्लाह जो फरिश्तो ही जहन्नम जो अमल लिखियो पियो आ पढ़ंदे मुखे शर्म थो अचे हे अल्लाह जे ना फरमान जो अमल लिखियो पियो आ पढ़ंदे मुखे हया थो अचे एड़े बुरे अमल के अगते किया पढ़ा अल्लाह जा अज़ाब जा फरिश्ता धमकी दे फरमाइंदा ओ ज़ालिम जने दुनिया में बुराइयों बेहयाइयों कंदो हैं व्याज रिश्वत खाइंदे हैं अबे अमड़ के जाइंदे हैं नमाज खो नटाइंदे हैं शाह अल्लाह के हाज़िर नाज़िर न समझो ही छो जह रब जी ज़ात बाबर का फरमायो व नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद ओ जेको तू जो रब तोखे साह जे रगुन को वेझो शाह उन्हीं के पाण का परे समझो ही छो उन्हीं खुदा के पाण का जुदा समझो ही छो रोई करे अर्ज़ कंदो ओ अल्लाह जो फरिश्तो बराबर खुदा के हाज़िर नाज़िर समझो हम अल्लाह के पाण सां गॾु समझो
ओ जालिम जरे अल्लाह के हाज़िर नाज़िर भी समझो ही वो बुराई बेहयाई वेली अल्लाह जो खौफ को ना हुई चोरी चंडराई वेली खुदा जो खौफ को ना हुई होश कर मुसलमान बेहोश न थी जाए अल्लाह जाने सब खान लिखी सके तो पर रब खान न तो लिखी सके केड़ी जाए आ जाते तू बुराई बेहयाई तो करें अल्लाह जी ना फरमान तो करें वह केड़ी जगह जाते रब तो के न तो से जाते को भी दिसण वारो कोन है अल्लाह तो के दिसण वारो चौंदा अल्लाह के आदर नादर न समझो ही जय रब जी ज़ात बाबर का फरमायो वनहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद ओ जेको तू जो रब तो के साहजे रगुन खोवे जो सा उन्हीं के पाण का परे समझो ही सा उन्हीं खुदा के पाण का जुदा समझो ही सा रोई करे अर्ज़ कंदो ओ अल्लाह जो फरिश्तो बराबर खुदा के हाज़िर नाज़िर समझो हम अल्लाह के गड समझो ओ जालिम जरे अल्लाह के हाज़िर नाज़िर भी समझो ही पो चोरी चंडराई वेली खुदा जो खौफ को नायो ही बुराई बेहयाई वेली खुदा जो खौफ को नायो ही जे दुनिया में अल्लाह जे भवका हिकड़ो गोड़ो भी गाणे हा सच्ची दिल सां तौबा करे हा अजु अल्लाह तुझे मथा जहन्नम जे बाह के हराम करे छड़िया पर अजु रत जा गोड़ा रोंदे रब के तुझे मथो रहम न ईंदो होश कर मुसलमान बेहोश न थी जाए अल्लाह जाने मौत अचण खाग में जिंदगी जो मिनटू मिनटू कीमती थी सेकंड सेकंड कीमती थी इनके वाहियात बणजी न विञाए जाए या जिंदगी अल्लाह जी अमानत थी नी अमानत में ख़यानत न कजाए अल्लाह मौक़ो ॾिनो आहे मुहलत ॾिनी आहे छो लगुआ दुश्मन जे चवण ते छो लगुआ शैतान जे चवण ते रब रहमान जे रस्ते को मुंह मोड़े करे शैतान जे रस्ते ते लगी पियो अब बुराई जा कम जे की भी कराइंदो शैतान कराइंदो आ न पो कहीं डिठो आए कंखे बाह में बखुजी छिके कहीं वनी बुराई ते वठी वियो न भला मोहब्बत में फकीराबाद जे होटल ते कंखे शैतान चाय पियारी बुधा तो शैतान है बोतल बोतल पियारे खिदमत के पो मोहब्बत में वठी वियो ननी पो एड़े दुश्मन जे इशारे ते लगी तो पे हे अल्लाह जो कुरान बुधाण वारा तो के मुस्तफा जे फरमान बुधाण वारा सजन तो के सुनियो था सलाह जन पो भी परे तो मुंह मुणे खबरदार थी जाए जो जे को डाडे जो दुश्मन ना पोटन के पटकान न बधाइंदो आदम अलैहिस्सलाम जे सजदे जे लाए अल्लाह हुक्म को मलाइकन के शैतान एडो आबिद हो इन जो नालो अज़ाज़ील हो चा अरे आबिद ज़ाहिद हो वनी मलाइकन जे मर्तबे के पतो मलाइक कौन हो पर मकाम उहो वंज माणे सबनी सजदो के ऊपर इब्लिस सीट जी भी रहो छो चाहे मिट्टी जी पैदाश मां बाह जी पैदाश हिन जो सजदो किया क्या जो मां के त मरी वियो मां कहीं जै भी मां कया मां माराईंदड़ थो इहा गाल सोचजो चेत मां बाह जी पैदाश हे मिट्टी जी पैदाश ओ मुझा मौलाए करीम ओ तुझा रब ओ मुझा रब्बे दुल जलाल तुझा अणगण सजदा क्या हन कंदो रहंद में खालिक भी तू आ मालिक भी तू आ माबूद भी तू आ तुझा सजदा कंदो रहंदम पर हे माखों घट्टा अल्लाह फरमाए तड़जी वञ तो कुथी लानत जो किस्सो वडो मुझा रब तड़ी तो कुधी पर हाने हिकड़ो अर्ज कबूल पे शैतान तो वरी भी अल्लाह के अर्ज करे कहड़ो क़यामत तो हयाती मिले अल्लाह फरमाओ हयाती थी जिन्न जमंदो मरंदो आहे जिन जे जिन समा पर इब्लिस अञा कोन मो क़यामत तो हयाती रे अल्लाह फरमा हयाती थी केड़ो कम कंदे छो अल्लाह के खबर ना है छा तो छो तो हयाती घुरे पर तो असा के पतो किया पे इतला अग में किया मिले केड़ो कम कंदे मुझा रब जे आदम जे सजदे जे इनकार जे करे तड़े तो कुजी लांती बनायो थी इनी जे औलाद सा क़यामत दुश्मनी कंदो मान चैनी तरफन को हमलो कंदो मान घेरो करे गुमराह कंदो मान ओभर को भी हमलो कंदो मान ओलह को भी हमलो कंदो मान उत्तर को भी हमलो कंदो मान दक्षिण को भी हमलो कंदो मान
चैनी तरफन को घेरो करे गुमराह करे इनन के भी जहन्नमी बनाइंदो में सवा कै चंदु तुझे बानन जे। अल्लाह फरमाए जालिम हाराए वै, तवज्जो, हाराए वै चार तरफ तो जाओ, ओभर खां भी हमलो कर, ओला खां भी हमलो कर, उत्तर खां भी हमलो कर, ओ दक्षिण खां भी हमलो कर, चार तरफ तू जा पर ब तरफ मुझे बानन बानन जा खुलियल ने, हिकड़ो तरफ हेठियों ॿियो तरफ मथियों, हेठियों भी तरफ मथियों भी तरफ, ॿिए तरफ मुझे बानन बानन जा खुलियल ने। सजदो हेठ मां रब जो कंदा, हथ मथे मां रब ॾेखणंदा, उम्र जे गुनाहन जी मिंट में माफ़ी ॾींदो मान, तू रोईंदो रहिजी वेंदे। सजदो कंजो कबो चो रब जो, वो सब जो न कबो। सजदो हेठ मां रब जो कंदा, हेठियों तरफ खुलियल, हथ मथे मां रब ॾेखणंदा, उम्र जे गुनाहन जी मिंट में माफ़ी ॾींदो मान, तू रोईंदो रहिजी वेंदे। मुंहिंजे बानन बानन जा तोबा जा दरवाजा खुलियल आहिनि। ओ मुसलमान मता मौत जा मारू पूची वनी तो भांजा दरवाजा बंद थी वेंदई। अजु अल्लाह तबारक व तआला तुझे ला बिए तरफ खोले छड़ान, जो सजदो हिकड़े रब जो कबो, हथ मथे रब ॾो खणबो। अब हिया त कने खणबा न, हिया खल कदे खाल कदे हथ हिया खणबो, खल कदे हथ हिया खणबो, माल कदे हथ हिया खणबो, मखलूकात दे हथ हिया खणबो। जो हे अल्लाह जा हथ हिते सोना था टन, हिते सोना था टन, हिया हथ खणदे खलक खे त वणने पर खालक खे भी वणने, मालिक के त वणने पर मखलूकात के भी वणने। जने हिया हथ खई बीठो ने दग वेंदो भी चोंदी रा मुझे ला भी दुआ घुरजाए। हिया हथ खणने खलक के त को न वणने पर खालक के भी न वणने। खालक जे खजाने में तो केड़ी कमी ॾिठी हो, केड़ी तो खालक जे खजाने में खोटी हो। रब जी ज़ात बाबरका फरमायो, मुंहिंजो अणखुट खजानो आ, खलक जो खजानो विरहाइण सां खुटंदो आ, खालक जो खजानो चो विरहाइण सां वधंदो आ। एड़े रब जे रहमत मो शो ना उमेद थियो आ। दुनिया जो दस्तूर आ, कहीं अड या खडमो पानी जे तलाव मो हिया बुक भर त खाली न मोटंदो। पानी मो जे हिया बुक भरबो खाली मोट दो, पो रब जे रहमत जे दरिया मो किया खाली बुक मोटंदो। इन जे कर धक्को मां दुआ घुरी करे हिया मुंह ते फिराईंदा हूं त ये असां जा हथ खाली न हुंदा आहिनि, रब जे रहमत सां भरजी वेंदा आहिनि। रब जी ज़ात बाबरका फरमायो, सजदो मां रब जो कंदा हेठ। अब ये सोनी सूरत कह ॾिनी आ, पो रब जे आॾो झुकाणी आ या सब जे आॾो? हथ अल्लाह नान त रब जे आॾो खणान, पो सब जे आॾो नान खण। रब जी ज़ात बाबरका फरमायो, उम्र जे गुनाहन जी मिंट में माफ़ी ॾींदो मान, तू रोईंदो रहिजी वेंदे। एॾो अल्लाह मेहरबान, प्रभु पो भी बानो ना फरमान। अल्लाह फरमा जे अन्या भी मुझे हुक्म को मुंह मुणे तो त मां रब जो हुक्म बुझ जाए, उन्हीं ॾाड़े ते नजर क जाए। जॾहिं मां अल्लाह जे तरफ ऐलान थींदो, वमताजुल यौम अय्युहल मुजरिमून अलम अहद इलैकुम या बनी आदम अल्लाह ताबुद शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन व अन दूनी हादा सिरातुम मुस्तकीम वलकद अज़ल्ल मिनकुम जिबिल्लन कसीरा अफलम तकूनु ताकिलून हादिही जहन्नम अल्लती कुंतुम तुअदून इस्लौ हल यौम बिमा कुंतुम तकफुरून। रब जी ज़ात बाबरका फरमायो, जे अन्या भी मुंह मोड़े तो त उन्हीं ॾाड़े ते नजर कजाए जॾहिं मां अल्लाह जे तरफ ऐलान थींदो, वमताजुल यौम अय्युहल मुजरिमून ओ मुजरिमो, अॼु मुंहिंजे नेको कारण बानन खां पंहिंजे टोलनि खे जुदा कयो। ओ बेनमाज़ियो, अॼु मुंहिंजे निमाज़न बानन खां जुदा थियो।
ओ बेदीनऊ अज मुझे दीनदारन बानन खों धार थो रोई करे अर्ज कंदा ओ मुझा मौलाए करीम ओ मुझा रब्बुल जलाल साईं दुनिया में चोरियों चंडरायूं कयूं से बुरायूं बेहयायूं कयूं से बेदीन बेनमाजी हुया से कदे अजीजन करीबन खों जुदा को न की घरवारी बच्चन खों जुदा को न की अब्बे अमड़ खों जुदा को न की नमाजी भी सागे घर में रहंदो हो बेनमाजी भी सागे घर में रहंदो हो दीनदार भी उन्हीं घर में रहंदो हो बेदीन भी उन्हीं घर में रहंदो हो अजु अजीजन करीबन खों जुदा क्यों थो वने घरवारी बच्चन खों जुदा क्यों थो वने अब्बे अमड़ खों जुदा क्यों थो वने अल्लाह जे तरफ ऐलान थींदो अजु मां रब्बुल जलाल जी कंजे कबीले खानदान जे मथो नजर काने का कौम जे मथा नजर काने का अजु मां अल्लाह जी नजर तबानन बानन जे अमलन जे मथो नजर पी फरमा बरदार पुत्र ना फरमान पुत्र पीउ को जुदा बीठो हुंदो पुत्र फरमा बरदार पीउ ना फरमान पीउ पुत्र खां जुदा बीठो हुंदो अल्लाह जाने नूह अलैहिस्सलाम जोड़ो पैगंबर छो न हुजे 950 साल खुदा जे तौहीद जी तबलीग छो न करे पर जे पुत्र किनानु काफर किनानु नूह अलैहिस्सलाम को जुदा बीठो हुंदो इब्राहिम अलैहिस्सलाम जोड़ो पैगंबर छो न हुजे खलीलुल्लाह लक़ब छो न मिले 14000 पैगंबर जो अब्बो ॾाढो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम छो न हुजे उहो इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हो जंहिंजे पुश्त मां ख़ुदा 14000 पैगंबर पैदा करण फरमायो 14000 पैगंबर जो अब्बो ॾाढो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम छो न हुजे पर जे अब्बो आदर काफ़िर आदर इब्राहिम अलैहिस्सलाम खां जुदा बीठो हूंदो लूत अलैहिस्सलाम जहिड़ो पैगंबर छो न हुजे पर जे घरवारी काफ़िर घरवारी लूत अलैहिस्सलाम खां जुदा बीठी हूंदी नूह अलैहिस्सलाम जहिड़ो पैगंबर छो न हुजे पर जे घरवारी काफ़िर घरवारी नूह अलैहिस्सलाम खां जुदा बीठी हूंदी फिरऔन जहिड़ो कटो काफ़िर छो न हुजे मूसा कलीमुल्लाह सां मुक़ाबला करण वारो छो न हुजे पर जे घरवारी हज़रत आसिया मुसलमान मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत आणी आसिया फिरऔन खां जुदा बीठी हूंदी नमरूद जहिड़ो निभागो काफ़िर छो न हुजे इब्राहिम अलैहिस्सलाम खे आड़ मिसरण वारो छो न हुजे पर जे न्याणी मुसलमान इब्राहिम अलैहिस्सलाम जी उम्मत आणी न्याणी नमरूद खां जुदा बीठी हूंदी अबू जिल जहिड़ो कटो काफ़िर छो न हुजे महबूब मुस्तफ़ा सां मुक़ाबला करण छा वारो छो न हुजे इमामुल अंबिया खे मके पाक मां लॼाइण वारो छो न हुजे बैतुल्लाह छॾाइण वारो छो न हुजे पर जे पुट हज़रत इकरमा साईं मुसलमान इकरमा अबू जिल खां जुदा बीठो हूंदो अल्लाह फरमा पीउ पुट खां जुदा बीठो हूंदो पुट पीउ खां जुदा बीठो हूंदो घरवारी मुड़स खां जुदा बीठी हूंदी मुड़स घरवारी खां जुदा बीठो हूंदो भाउ भेण खां जुदा बीठो हूंदो भेण भाउ खां जुदा बीठी हूंदी मुर्शिद मुरीदन खां जुदा बीठो हूंदो मुरीद मुर्शिद खां जुदा बीठा हूंदा अल्लाह जो क़ुरान तो फरमाए वला तज़िरु वाज़िरतुम विज़रा उख़रा क़यामत जे ॾिहाड़े को बि कंहिंजो ॿारु न खणंदो हे खुलियल ख़ुदा जो क़ुरान जो फ़ैसिलो आहे मुंजा रब जुदा तो कवने अल्लाह जे तरफ ऐलान थींदो अलम आहद इलैकुम या बनी आदम ओ आदम जी औलाद ओ इंसान ज़ात शा दुनिया में मां अल्लाह तव्हां खे न ॿुधायो मिशा अल्लाह तअबुद शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन न कजो ताबेदारी शैतान जी जेको पधरे में पधरो तव्हां जो दुश्मन जो शैतान इंसान जो साईं शाह क्यों हाँ वने बुदूनी हादा सिरातुम मुस्तकीम इबादत कजो मां अल्लाह जी जे सिधो रस्तो मां रब रहमान जो थव वो छा थी वो तव्हां खे जे घणे खां घणा गुमराह थी मां रब रहमान जो रस्तो छॾे कने शैतान जो रस्तो अख्तियार कयो वलक़द अज़ल मिनकुम जिबिलन कसीरा अफलम तकूनु ताकिलून हादिही जहन्नम हाणे जलो उनी जहन्नम में जेको ॿुधाइण वारा तव्हां खे ॿुधाईंदा सम्झाइण वारा तव्हां खे सम्झाईंदा हिकिड़ी गाॾी अॻ में आयल आहे को मूल साहब आयल मां सम्झां थो ॿियो हाणे साईं गुलाम मुस्तफ़ा साहब अची वियो हाणे जेको टाइम हुजे तव्हां उहो ॿुधाइजो
साईं शाबाश न आयल महिमान जो कि ॿिया बि मोल साहब आया हूंदा हाणे इहो सही नथो लॻे आख़िर उनजो बि हक़ आहे बाक़ी मच्छीअ जो पाणी में ड्रो थींदो आहे न थींदो आहे न ॿाहिरि फतकी थी पए न त मोमिन जो क़ुर में कीअं ड्रो थींदो हे त अलहमदिल्ला तव्हांजी महबत आहे पर जेके आया आहिनि मोल साहब उहे बि वाइज़ करण आया आहिनि उहे बि इहो ई क़ुर ॿुधाईंदा ठीकु आहे न उन्हनि जे टाइम जो बि ख्यालु करिणो आहे जे मौज़ूअ खे हलाए बि त अधु मुनो कलाक अञा ॿियो हली वेंदो तंहिंजे करे इहो मुनासिब नथो लॻे जेकी अल्लाह तबारक व तआला मूंखां चवरायो तव्हांखे ॿुधाइण जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए वा आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बाक़ी प्रोग्राम तव्हांखे साईं पाण ॿुधाईंदा